السلام علیکم ناظرین، جیسے کہ ہم آج جام شورو پھاٹک سے سفر کر کے داد شہید علی آباد آئے ہیں، جہاں پہ یہ داد شہید کی مزار ہے، وہ آج گھومنے آئے ہیں، اس کی زیارت کرنے آئے ہیں اور آپ ویورز کو بھی دکھائیں کہ ماشاءاللہ یہ جنگل میں ماشاءاللہ کیسا نہایت ہی خوبصورت منظر لگا ہوا ہے۔ آپ کو دکھائیں، یہ میری طرف، میرے پیچھے، میرے سامنے یہ سارا جنگل ہے۔ یہاں پہ جب میلہ لگتا ہے تو نہایت ہی خوبصورت منظر ہو جاتا ہے ماشاءاللہ۔ یہ سائیں داد شہید کے دروازے کے آگے علم پاک لگا ہوا ہے، آپ دیکھ سکتے ہیں، اور یہ ادھر فقیر و فقراء جو بیٹھتے ہیں وہاں، یہ ان کے لیے یہ اوطاق، جو ہماری سندھی میں اوطاق کہی جاتی ہے، جسے اوتارا بھی کہتے ہیں، عزا خانہ۔ اور ابھی آپ کو دکھاتے ہیں اندر سے درگاہ داد شہید اولیاء کی، چلتے ہیں۔ یہ فقیر مجھے کہہ رہا تھا کہ وہ ادھر پرلی جگہ کوئی انہوں نے کوئی چیز بنائی ہے یا بنوائی ہے، وہ بھی آپ کو دکھائیں، لیکن پہلے آپ کو زیارت کرواتے ہیں ہم درگاہ شہید داد شہید کی۔ آپ سے ملتے ہیں ناظرین درگاہ میں۔ السلام علیکم ناظرین، ابھی ہم آج علی آباد، جام شورو سے علی آباد آئے ہیں، اور یہ داد شہید کی مزار جو ماشاءاللہ جنگل میں، آپ میرے پیچھے دیکھیں، جس مین گیٹ سے ہم آئے، یہ مین گیٹ ہے داد شہید درگاہ کا، جو علی آباد میں کھانوٹ روڈ کی طرف 7 جانے والا روڈ ہے، اس طرف یہ علی آباد کے بس تھوڑا ہی پاس علی آباد شہر ہے ایک چھوٹا سا، ادھر یہ درگاہ ہے، اور یہ سارا جنگل ہی جنگل ماشاءاللہ۔ جنگل میں درگاہ، اب میں آپ کو یہاں سے دکھاؤں، میں میرے پیچھے یہ درگاہ سامنے آپ دیکھ رہے ہیں، یہ سامنے درگاہ حضرت داد شہید بڑے بزرگ، اور کہتے ہیں کہ یہاں پہ جو بھی دعا مانگنے آتے ہیں اللہ کے کرم اور فضل سے ان کی دعا قبول ہوتی ہے، کیونکہ یہ جنگل کو بسا کے بیٹھے ہیں ماشاءاللہ۔ آپ دیکھ سکتے ہیں یہ بچے یہاں پہ آ رہے ہیں دعائیں مانگنے، اندر لیڈیز دعا مانگنے آ رہی ہے۔ یہ چھوٹا بچہ بھی ہمارے ساتھ زیارت کرنے آیا ہے، آپ کو ابھی اندر سے درگاہ بھی دکھائیں گے۔ فی الحال ہم چپل اتاریں، کیونکہ چپل منع ہے اندر لے کے جانا۔ یہ چاروں طرف پتھر ہی پتھر میرے، آپ دیکھ سکتے ہیں ماشاءاللہ۔ یہ آپ دیکھیں میرے پیچھے سارے جنگل ہی جنگل، پہاڑ، پتھر۔ آپ کو ابھی داد شہید کی زیارت کرائیں۔ یہ ان کے فقیر یہاں پہ پڑے ہیں، آپ دیکھ سکتے ہیں ماشاءاللہ۔ یہ دوسرا علم پاک آپ دیکھ سکتے ہیں ماشاءاللہ۔ چاروں طرف جنگل ہی جنگل اور پتھر ہی پتھر، پہاڑ آپ دیکھ سکتے ہیں میرے پیچھے ماشاءاللہ۔ یہ آپ کے سامنے ناظرین، اگر یہ ویڈیو ہماری آپ کو پسند آئے تو ہمیں لائک کرنا، شیئر کرنا اور سبسکرائب تو لازمی کرنا۔
آپ کو ابھی اندر سے دکھاتے ہیں درگاہ شہید داد شہید بزرگ حضرت داد شہید. یہ سامنے میرے پیچھے آپ دیکھ رہے ہیں. السلام علیکم ناظرین، یہ آپ دیکھ رہے ہیں داد شہید کی تربت. حضرت داد شہید جو علی آباد سے تھوڑا آگے، علی آباد شہر سے تھوڑا آگے 7 روڈ کی طرف یہ سائیں کی تربت، جس میں یہ ماشاءاللہ جھولوں میں سارے قرآن پاک پڑھے ہیں، قرآن شریف. یہاں جو بھی زائرین آتے ہیں دعا مانگنے، اللہ کے توسل سے، ان بزرگوں کی دعا سے جو بھی اپنے لیے دعا مانگتا ہے وہ دعا یہاں قبول ہوتی ہے. ہمارا تو عقیدہ ہے، ہمارا تو یقین ہے کہ یہ بزرگ اسی لیے بیٹھے ہیں، ہم غریبوں کی، ہم بے آسرا بے سہاروں کی جو مدد ہو سکے وہ اللہ سے یہ دعا مانگتے ہیں ہمارے لیے. ان کے ذریعے ہماری دعائیں قبول ہوتی ہیں، کیونکہ یہ اپنی کمائیاں کر کے بیٹھے ہیں یہاں پہ. یہ داد شہید، یہ مصلی ماشاءاللہ آپ دیکھ سکتے ہیں، اور یہ سارے قرآن پاک ان جھولوں میں پڑے ہیں. آپ کو یہ درگاہ کا اور اس کے اندر کے مناظر آپ کو دکھائیں. نہایت ہی خوبصورت مناظر. حضرت داد شہید جیسے کہتے ہیں کہ جنگل میں منگل، اور واقعی یہاں جنگل میں منگل ہے. جب یہاں پہ میلہ لگتا ہے تو ہزاروں کی تعداد میں یہاں پہ عوام آتی ہے، ان کے مرید آتے ہیں، ان کے چاہنے والے یہاں پہ آتے ہیں، دعائیں مانگنے والے آتے ہیں. جن کی دعائیں قبول ہوتی ہیں وہ تو ہر ہفتے آتے ہیں، اور جن کی دعا قبول نہیں بھی ہوتی ہے اس کے بعد بھی آتے رہتے ہیں اور دعائیں اپنی مانگتے رہتے ہیں. یہ آپ کو دکھائیں حضرت داد شہید کی جو تربت. اور ماشاءاللہ آپ کو ایک اور نظارہ دکھائیں، آپ واقعی حیران ہو جائیں گے کہ یہ یہاں سے اوپر، ان کے اوپر مقبرہ نہیں بنا ہوا ہے. بالکل آپ کو یہاں سے آسمان نظر آ رہا ہے. دیکھیں آپ، یہ آپ آسمان آپ کو نظر آ رہا ہے، آپ دیکھ سکتے ہیں. یہ مقبرہ، تاریخ لکھتی ہے کہ کسی نے ادھر یہ مقبرہ بنوایا تھا، لیکن یہ مقبرہ یہاں پہ کھڑا نہیں ہوا. اور ان کی جو تربت مبارک ہے وہ بھی سجدے کی طرف ان کو رکھا گیا ہے. سجدہ، جہاں پہ سجدے کی طرف ان کا منہ رکھا گیا ہے. ماشاءاللہ آپ ان کی قبر دیکھیں، آپ کو دکھائیں. اور یہاں سے کتنی بھی ابھی یہ برساتیں آ چکی ہیں، اتنی برساتیں ہوئی ہیں، ایک قطرہ بھی یہاں اندر نہیں آتا، اور ہے بھی اوپر سے بالکل خالی. آپ دیکھ سکتے ہیں اوپر سے بالکل خالی ہے، لیکن ایک قطرہ بھی یہاں سے برسات کا نہیں آتا. یہ ایک معجزہ ہے، اور آپ یہ معجزہ دیکھیں، آپ کو دکھائیں یہ معجزہ. یہ اماں بیٹھی ہے، یہ فقیر ہے یہاں کی داد شہید کی، یہ بھی آپ کو دکھائیں. اور آپ اماں کی گفتگو بھی آپ کو سنائیں گے. اور تھوڑا باہر کا نظارہ دیکھیں تو ماشاءاللہ یہ سارا جنگل ہی جنگل. چاروں طرف کانٹے، پیڑ، پتھر، جنگل میں واقعی منگل لگا ہوا ہے ماشاءاللہ. حضرت داد شہید. ہمارا نالو چھا ہے تہاں جو؟ मुंहिंजो ज़ीनत आहे। माशाल्लाह. अच्छा, ही तव्हां हिते छा कंदा आहियो हिते दरगाह ते? दरगाह जी सफ़ाई कंदा आहियूं। अच्छा, सफ़ाई कंदा आहियो. ऐं घणनि सालनि खां पिया कयो, घणी पुश्तनि खां? असीं नंढड़नि, हीअ असांजी 7वीं पीढ़ी आहे। 7वीं पीढ़ी आहे, माना 7वीं पीढ़ी साईं दाद शहीद जी तव्हां ख़िदमत पिया कयो. हा हा ऐं साईं जी जेको आहे सो मुरीदी में हिते जेको आहे सो सफ़ाई वफ़ाई थी. हा, सफ़ाई वफ़ाई कंदा आहियूं, साईं जी हाज़िरी भरींदा आहियूं। माशाल्लाह माशाल्लाह. वारी सारी साईं जी ॾींदा आहियूं हिते मुर्शिद अच्छा, खे। जेके अक़ीदतमंद ईंदा आहिनि तव्हांखे उहो नज़रानो बि ॾींदा हा, हूंदा? असांखे नज़रानो बि ॾींदा आहिनि। माशाल्लाह.
पर जेको पुॼी सघे को 10 को 20 ॾियो वञे। सही सही। हा ऐं माशाल्लाह ॾिसो ही झंगल में चवंदा आहिनि त मंगल लॻो पियो आहे। हिकिड़ो मिसाल ॾींदा आहिनि झंगल में मंगल त ही दाद शहीद साईं शहीद बादशाह ऐं शहीद जेको चवंदा आहिनि ज़िंदा आहे, ज़िंदा आहे। हा बेशक ऐं ही ज़िंदा आहे। ज़िंदा आहे। हा हा माण्हुनि खे वरंदियूं ॾे पियो, माण्हू तरसनि पिया। बेशक बेशक बिल्कुलु। नगर बंगर खारायूं असीं। हा माशाल्लाह। ॿाहिरि बैठक आहे हुते नगर बंगर ठाहींदा आहियूं सभी लोग। तव्हांजा बचड़ा बि मुरीद आहिनि ॿाहिरि। मुंहिंजा बचड़ा बि उते वेठा हा न। हा सही माशाल्लाह। अली नाज फ़कीर आहे, याज फ़कीर आहे, अमर फ़कीर आहे, हा अनवर फ़कीर आहे, इलियास फ़कीर आहे, सही सही। अली नवाज़ फ़कीर आहे। असीं हिन जा मुरीद आहियूं जहिड़ा फ़कीर आहियूं, शहीद जी हाज़ुरी भरींदा आहियूं। माशाल्लाह माशाल्लाह। असांजे लाइ मां तव्हां दुआ कजो ऐं जेके असांजा व्यूवर्स ॾिसनि पिया तव्हांजी ही वीडियो ॾिसंदा, पूरी दुनिया तव्हांजी ही वीडियो ॾिसंदी, उन्हनि जे लाइ बि तव्हां जेको आहे सो साईं खां दुआ कजो। साईं कंदो जेके बि मुरीद अचनि था न उन्हनि जा साईं पुॼाईंदो दादलो साईं। आमीन आमीन। शहीद जेके बि अचनि पिया असांजे लाइ बि दुआ कजो त असांखे बि अलाह साईं तरक़ी ॾिए, कामयाबी ॾिए। आंखे बि अलाह मौला तरक़ी शहीद ॾींदा। आमीन 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 आमीन। दादलो साईं। वॾी महिरबानी अम्मा तव्हां सां ॻाल्हाईंदे असांखे ॾाढो सुठो लॻो। वॾी महिरबानी मौला अव्हांखे ख़ुशि कंदो। ख़ुशि कंदो आंखे बि साईं ख़ुशि कंदो मुर्शिद शहीद। आमीन आमीन। जेके बि मुरीद अचनि पिया न शहीद बादशाह उन्हनि खे ख़ुशि कंदो। आमीन आमीन दादलो साईं उन्हनि जा बेड़ा पार कंदो। आमीन आमीन। वॾी महिरबानी अम्मा, वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ये आप देख रहे हैं मच, ये शहीद का मच जो अभी आपको हम अंदर दाद शहीद की ज़ियारत करा के उनकी मज़ार की ज़ियारत करा के आए। ये उनका मच है बाहर, ये उतारा है जिसको उतारा कहते हैं। यहाँ पे आके मुरीद बैठते हैं, साईं के चाहने वाले आके यहाँ पे बैठते हैं। और ये साईं का फ़कीर, साईं की दरगाह का इमाम दीन। तो ये आपको इस मच की बारे में बताएंगे। हाँ साईं, ये मच की खाक जो माना सिंधी में भली तव्हां सिंधी में ई चओ। साईं मच आहे साईं जो दादले जो जी। ऐं हिन जी माना जेको आहे सो खाक जेको बि खाईंदो आहे मुसाफ़िर वग़ैरह त हू चाक थी वेंदो आहे। जेको बि हुनजी दर्द माना डॉक्टरनि खां माना चाकु न थींदो आहे, सही। उहो वरी साईं जी माना हिते अची रहंदो आहे, मच जी खाक खाईंदो आहे, हुनजा बेड़ा पार थी वेंदा आहिनि। ही मच कॾहिं ॿारींदा आहियो जॾहिं साईं हर जो वक़्तु ॿरंदो पियो आहे, हर वक़्तु ॿरंदो माना आहे। जेॾी महिल बि तव्हां ईंदव न हींअर बि मच ॿरे पियो। सही। ही मच माना पंहिंजो माना असां माना ही सम्झो त ही 24 कलाक 24 घंटा माना सियारो हुजे चाहे उन्हारो हुजे 24 कलाक माना ही मच हले थो। ऐं हिन में काठियूं किथां तव्हां खणी ईंदा? साईं जो बाग़ आहे। सही। हिन जो माना साईं जो पंहिंजो ही न माना ही झंग ही बेलो 900 एकड़ जो बाग़ आहे। सही। उन जी काठी खणी ईंदा आहियूं। सही। उहो ही काठ जेको आहे सो ॿाहिरि खणी कोन वञिबो आहे। सही। हिते माना खणी अचिबो माना ए साईं इजाज़त ई कोन थो ॾिए त हितां खां माना हिकिड़ी काठी जो तीलो बि माण्हू केरु खणी वञे। जेको ॿारणो आहे भली त मणनि जा मण ॿारे छॾियो, मण भले टननि जा टन तव्हां ॿारियो, हिते ॿारे छॾियो, नगर न्याज़ ठाहियो हूअं ई ॿारियो। सही। तव्हां ॾिसो साईं जा वॾा माना सम्झो त वॾा माना वज़नी काठ आहिनि उहे सड़िया पिया आहिनि। सही। उन्हनि खे साड़ींदा माना उनजे लाइ साईं माना को बि माना नाराज़ नथो थिए। पर जे अगरि माना साईं जो हिकिड़ी काठी बि माना बग़ैर इजाज़त जे खणी वञिजे, सही। पर इजाज़त बि न आहे, इजाज़त बि साईं कोन ॾींदो आहे। बाबा काठी खणी वञो, चांवर खणी वञो, सही, नंगर खणी वञो, सही, काठी न खणी वञो। उहो साईं जेको तबरुक आहे उहो तव्हां खणी वञी सघो था हितां। माना काठी तव्हां हितां जेकी साईं जी माना हिकिड़ो तीलो जेको चवंदा आहिनि, हिकिड़ो तीले जी छा हैसियत आहे, पर उहा बि तव्हां हितां नथा खणी सघो। उहा ई काठी वरी हिते खणी ईंदा आहियूं, मच्छर साड़ींदा आहियूं, सही, कख ठहंदा आहिनि, मरीज़ खाईंदा आहिनि, चाक थी वेंदा आहिनि। माशाल्लाह माशाल्लाह। मालिक जे तरफ़ां माना हुनखे शफ़ा मिलंदी आहे। सही। शहीद जे तरफ़ां शफ़ा। माशाल्लाह। हे साईं तव्हांखे जेको आहे सो ही काठियूं ॾेखारियूं ही पयूं आहिनि ऐं परियां बुंड बि हेॾा पिया आहिनि। साईं जो वॾो जेको आहे सो बाग़ आहे जितां ही काठियूं ईंदियूं आहिनि। माशाल्लाह फ़कीर साईं जी तव्हां ॻाल्हि ॿुधी तव्हांखे मच बि ॾेखारियूं। तव्हां अचो हिते, हे साईं फ़कीर साईं, साईं नालो तव्हांजो भुलिजी, इमाम ॾिनो फ़कीर साईं आहे साईं जी दरगाह जो।
साईं दादशाही जो तव्हां हिते अचो, का बीमारी हुजे, कंहिंखे कहिड़ी बीमारी हुजे, घणनि खे ख़ारिज जी बीमारी बि आहे, या ख़ाक जी कहिड़ी बीमारी हुजे, ख़ाक तव्हां बदन खे हणो ऐं हीअ कख करे खाओ, इनशाला तव्हांखे अलाह जे रज़ा सां जेको आहे सो हीअ शफ़ा मिलंदी। माशाल्लाह साईं, तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधी असांखे ॾाढो ख़ुशी थी। अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। वॾी महिरबानी साईं। अस्सलाम वालेकुम।